एक खूबसूरत कहानी सुनाई पहुती जेका ॾियारे उमाणी शहर नवाबाद खां अरबाब अली शेख कालम लेखक कुंडरी शहर खां सूफियाणे रूहानी जमायत अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर सिंध जा सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह काज़मी कलंदरी जंहिंजो उनवान आहे वर्तम भर भिटाइजी करे ओझल से न पवन। लिखे तो ज़लालत के ज़वाल तॾहिं ॾेई सघिबो जॾहिं इंसान पाण ज़वाल थी पवे, यानी ज़वाल वारी ज़लालत के थुॾे छॾे ठगी जूं ठावकियूं कहाणियूं भञी भोर भोर करे ज़वाल जे लाड़ी ते लड़ी पवे, घट मुदत वारे ॻाल्हियुनि ते कन ॾियण खां पासो करे क़ाइम दाइम जे साथ सां सलाहजी वञे, मुद्दे खारिज रिवायतूं ऐं निज़ाम हेठि धर्मी खे तलाक याफ़्ता बणाए निकाह नीन खे पुख़्तगी सां लाॻापियल रहण जो वचन वरजाए। ओसीड़ो अहिड़े अमल जो कजे जिते खाज बणिजी वियल बुतनि खे पास पास करे अणमट किरदारनि जी कहाणी जो किस्सो मुख़्तसर ई सही पर बहितर थी पवे। इंसान तॾहिं सहकंदो ऐं थाबणंदो आहे जॾहिं लालच जी रोशनी जे तरफ़ बग़ैर रोशनी जे पीछो कंदे कंदे किथे खूह में किरी पवे। बहितरात कनायत ते दिल ॼमाई घणे जी पचर खां पासो कजे। हा मेहनत में अज़मत आहे, हा मेहनत में अज़मत आहे, पर भटकण ऐं औकात किरास करण नादानी आहे। शलवार माप ते हूंदी त फिका ई कोन थींदी, हथ एतिरो वधाइजे जेसी ताईं पहुची सघिजे, न त टंगजी पवण दानाई कान्हे। शॉर्टकट जे आसरे बेखौफ़ रस्तो छॾे वक़्त खे बचाइण लाइ वॾे झंझट जी ॼमार जो ज़ियान न करे विझंदे जेकॾहिं पेरनि में पंध जी ताक़त आहे त गनीमत आहे, जेकॾहिं साइकिल ते सवार आहे त वर्ज़िश सम्झी सब्र ऐं शुकुर करे, जेकॾहिं बाइक ते आहे त सोचे कार वारो तेल जी पुराई कीअं थो करे, जेकॾहिं नंढड़ी कार वारो आहे त वॾी कार जी टैक्स जो सोचे, मतां किथे जहाज़ थियण जी ख़्वाहिश में मतां पाण जहाज़ न थी वञे। इहे झूपड़ी कंहिं महल जी तमन्ना में किराए सफ़ा मैदान ते न अची बीहे। जेकॾहिं मज़े सां रुखी मानी मिले पई ऐं हज़म थिए पई त बहितर आहे उनखां जेके पेट भरे खाइण बाद डॉक्टरनि जो तमाशो थियो वञनि। ईअं ई नंढड़ी कुर्सी छॾे जेके वॾी कुर्सी ॾांहुं भॻा उन्हनि जा फ़क़ति लाश वापसि कॾहिं पहुता ई कोन। बस ओझड़ खां बहितर आहे सलाह अथव देर ई सही पर ॾिठल वाठल रस्तो चङो अथव।